तव्हांजे साम्हूं स्टेज ते वेठल मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जी मरकज़ी क़यादत जंहिंमें सैयद इसरार अहमद शाह, मुख्तार हुसैन सोलंकी साहब जनरल सेक्रेटरी बैठे रहो, साईं बख्शरी चाचा साहब मरकज़ी सदर, एहतजाज डिवीज़न लेवल के एहतजाज तालाबंदी इहो पंहिंजे हर एसोसिएशन के मुतहर करण, मैसेज हर दोस्त ताईं कन्वे करण त तव्हां सां ज़्यादती थी कहिड़ी आहे। इहा सिर्फ़ु इहा न आहे, अञा खोड़ सारा का त छुरियूं ठपजनि थियूं तव्हां सां सभिनी मुलाक़ात। इहो न आहे त टेंशन ख़तमु थी आहे, अञा मामलो अॻिते आहे। हीउ त टेस्टिंग केस गवर्नमेंट जो आहे। असां चयो त DRA ॾियो, असां चयो त पघारूं 70% कयो, असां चयो त ग्रुप इंश्योरेंस बैनर फंड असांजो पैसो आहे, तव्हां जेके वेठा हो तव्हांजो पैसो आहे, तव्हांजो पैसो तव्हांजी सैलरी मां हर महीने ग्रेड वाइज डिडक्ट थिए थो। वञे काॾे उहो ॻोल्हियूं था खूह जंहिंमें तव्हां असांजो ग्रुप इंश्योरेंस, तव्हां असांजो बैनर फंड किथे थो वञे। ऐं वक़्त जो हुक्मरान जेको ज़ालिम हुक्मरान आहे उहो लत रखियो वेठो आहे देश जे मथां, जंहिंमें तव्हां असांजो ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनर फंड। असां इहो घुरण लाइ निकिता हुआसीं 30 जून ते, हिन अवामी हुकूमत खां मुतालबो कयो त तव्हां इस्लामाबाद में वेही चओ था त 50% वधायो, हिते तव्हां पेंशन होल्डर सीनियर सिटीज़न 8%, पहिरीं खां 16 ग्रेड ताईं तव्हां 12%, मथे 10%, पोइ इस्लामाबाद में छो था चओ 50%? इहो नारो तव्हांजो कहिड़ो आहे? उते जमहूरियत तव्हांजी आहे, सिंध में जमहूरियत न आहे छा? वफ़ाक़ी गवर्नमेंट 30% ॾिनो, सभिनी सूबनि इंक्लूड गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर 30%, KP खे 15%, जेके मुलाज़िम उनखे मञण लाइ तयारु न आहिनि, 15% तव्हां ज़्यादती कई। त सिंध हुकूमत छो ख़ामोश? सिंध हुकूमत रोटी कपिड़ा मकान, सिंध हुकूमत जा असुल जेके बानी आहे पीपुल्स पार्टी जा, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मुहतरमा बेनज़ीर भुट्टो, उन्हनि जो नालो पीपुल्स पार्टी खे ख़तमु करण लाइ अपोज़िशन ॼण ज़रूरत ई कोन्हे। हिननि खां कम ई अहिड़ा था कराइनि, हिननि खां ॾिसो न उहे माण्हू जंहिंमें जे भुट्टो जो नारो ख़तमु करण जी कोशिशि कई न करे सघिया। 79 अॼु 2025 बि चऊं 46 साल थी विया, पर हाणे हिननि खां अहिड़ो कमु कराइनि था त अर्ज़ ख़ुदि पंहिंजे मोतमर, हुननि खे तकलीफ़ करण जी ज़रूरत ई कोन्हे। मुंहिंजा दोस्तो, पेंशन रिफॉर्म जे नाले ते जेको नोटिफिकेशन निकितो आहे, इहो असां मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल आहे। माना वॾे में वॾो जो ज़िंदगी हिकिड़े जी लठणो, टंग भॼी पई, बांह भॼी पई, अखि निकिरी वई, मथे में टाका लॻसि, बची त वियो न। मुआशी क़त्ल जेको क़त्ल थींदो उनजो सिस्टम ख़तमु, उहो रुॻो हिकिड़ो फ़र्क़ु घणे जो क़त्ल कोन थींदो, हुनजी फैमिली बि रुली वई। असांजो ई मुआशी क़त्ल मां मुलाज़िम पूरी दुनिया जे अंदरि ॾिसो, सीनियर सिटीज़न खे सहूलियतूं केतिरियूं आहिनि, हर साल ते उनखे पेंशन इंक्रीज़ कोन्हे, स्पेशल बोनस ॾिना था वञनि रिटायर्ड माण्हू, हेल्थ जूं सहूलियतूं फ्री, ट्रांसपोर्ट सहूलियतूं फ्री, जहाज जो सफ़र फ्री। पोइ हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ा 2 इदारा आहिनि जिन जूं पघारूं तव्हां 50, 70, 80, 100% कयो, उहे छा मल्हाए पिया आहिनि छा? जुडिशरी ऐं फोर्सिस, उहे बि तव्हां सां जहिड़ा आहिनि, उहे बि ज़िम्मेवार माण्हू, असां बि ज़िम्मेवार आहियूं। हिते पाकिस्तान जो कानून छा थो चए? हिते पाकिस्तान जो आइन 73 जो आइन छा थो चए? असांखे मिले थो टीचर खे 1000 रुपया टीचिंग अलाउंस, हिकिड़ो जुडिशरी में कमु कंदड़ माण्हू उहो पंहिंजी पघार खणे न, छाजो कदम अलाउंस आहे, छाजो 1.5 लाख अलाउंस आहे। खोड़ ख़ामोश रहियासीं, हाणे तव्हां असांजे ख़ामोश रहण जो वक़्तु कोन्हे, तव्हां असांजो फ्यूचर तबाह कयो। तव्हां असांजे मुलाज़िमनि जो जेको प्लान हूंदो आहे त 60 साल नौकरी करे रिटायर्ड थींदासीं, असांजे साम्हूं मां हिकिड़े उस्ताद जो पुटु आहियां, रिटायर्ड उस्ताद जो पुटु आहियां, मूंखे
36 साल इन तंज़ीम में थिया आहिनि, 59 साल एज आहे, लिखल शइ का बि कान्हे। हर डिपार्टमेंट जे मुलाज़िम जे मसइलनि खां वाक़ुफ़ आहे। त असां रिटायर थींदासीं, असांखे ग्रेजुएटी जा पैसा कठे मिलंदा, ऐं सफिशिएंट मंथली पेंशन थींदी, जीअं असांजो घर सुठो हले। जेका ग्रेजुएटी मिलंदी उन मां न्याणी जी शादी कराईंदुसि, पुट खे जेकॾहिं नौकिरी न आहे त को बिज़नेस कढी ॾींदुमि, घर ग़रीब मुलाज़िम जो घर न आहे त घर ठाराईंदुसि, अञा बि पैसा बचा त हज कंदुसि। ईअं न, इहो पंहिंजो प्लान आहे। हिननि जो सॼो प्लान ठाहे छॾियो। हिननि जूं ॿाहिरि मुल्कनि में असास आहे, हिननि जो बिज़नेस मुल्क खां ॿाहिरि। सिंध जो चीफ सेक्रेटरी 22 ग्रेड जो, उहो बि मुलाज़िम, हिकिड़ो नंढड़ो 1 ग्रेड जो, 2 ग्रेड जो उस्ताद, लेक्चरर, हेड मास्टर एजुकेशन जो, रेवेन्यू जो, हेल्थ डिपार्टमेंट जे कंहिं बि आपका जे कंहिं बि यूनिट जो, उहो ओतिरो ई मुलाज़िम जेतिरो चीफ सेक्रेटरी सिंध आहे। उहो छो चुप आहे? हिन पेंशन रिफॉर्म ते सब सेक्रेटरी छो ख़ामोश आहिनि? उहे ख़ुदि मुलाज़िम आहिनि। चीफ सेक्रेटरी छो ख़ामोश आहे? कमिश्नर छो ख़ामोश आहिनि? IG सिंध छो ख़ामोश आहे? DIG छो ख़ामोश आहिनि? सम्झो था त छो ख़ामोश आहिनि? उन्हनि खे इन कट जी परवाह कोन्हे। हुननि जा एतिरा सोर्सिस आहिनि, हुननि एतिरो पंहिंजो माल ठाहे छॾियो आहे जो हुननि खे इन सोर्स जी, इन पेंशन जी रेट जी ज़रूरत कोन्हे। हा, ज़रूरत कंहिंखे आहे? तव्हां असांजो फ्यूचर आहे। इहो कीअं फ्यूचर मोटंदो? जॾहिं तव्हां सभु गॾु थींदो, नारो हिकु आवाज़ हूंदो, सभु मुदो थींदो, पंहिंजे ग्रुप्स खे ख़तमु कंदो। ऐं शाह साहब सीनियर दोस्त आहे, तक़रीबन ई दोस्त असां गॾिजी कमु कयो आहे। स्पेशली पेटेल दस्ता जागवान या मुलाज़िम अॻे बि जोड़िया अथऊं, असां सभिनी गॾिजी, हे सीनियर माण्हू वेठा आहिनि, गॾिजी कमु कयो आहे। त इहे सभु ॻाल्हियूं सही। जेके फेसबुक जी दानश्वर आहिनि उहे घर में ई हलन, कराची कोन था, आया सखर मिसाल कोन, आया ज़िले जे इम्तियाज़ में कोन, तालाबंदी वारे ॾींहं भत जे सद ते हले विया, ज़ाती कम कयूं, फातिहा करणु विया, पोइ शाम जो फेसबुक की दानश्वर वॾो ख़त लिखंदा, हीअं बि कयो आहे, हीअं बि कयो आहे, सखर डिवीज़न पहिरियां छो, रीजन जो प्रोटेस्ट 15 ताईं छो। मुंहिंजा दोस्तो, हिन रीजन कन्वेंशन जो मक़सदु कहिड़ो आहे त तव्हां उतर हर तंज़ीम जो ई डिवीज़न में गॾु थियण जो मक़सदु आहे त हिते ज़िले जी लीडरशिप सभिनी जी वेठी आहे। सिंध गवर्नमेंट जे सभिनी डिपार्टमेंट स्पेशली असरदार थींदड़ तंज़ीमुनि जी लीडरशिप हिते मौजूदु आहे। उहे पंहिंजे ज़िलनि में वञी हितां मोटी पंहिंजियूं मीटिंग्स कनि, पंहिंजियूं जनरल बॉडीज़ कनि, पंहिंजे माण्हुनि ताईं मैसेज पहुचाइनि। घणनि माण्हुनि खे त अञा ख़बर कोन्हे जेके निकिता आहिनि। हिते सीनियर जूनियर जो चकर भलाए ॾियो। मां चवां थो अञा तव्हां सीनियरनि खे त 15% पेंशन मिलंदी। जे ही हज़म थी वई न, हे जेके नवां माण्हू नौकिरी में कंहिं बि खाते में इहे रुमाल खुले ते रखंदा आहिनि, हिकु रुपयो बि न ॾींदा। तव्हां नोट करे छॾियो। हिननि जो प्लान इहो आहे त पहिरीं धक में पेंशन खे किथे 63%, किथे 15%, ॿियो दफ़ा LPR ख़तमु थींदी सभिनी खे। बाबा साल मोकल वठो, पघार बि ॾियूं, LPR जो बिल बि ॾियूं, इहा तयारी कयो। जेकॾहिं तव्हांजी LPR कसी वई या मंथली पेंशन बि तव्हां कयो। ऐं जेके 2022 खां पोइ, मूंखे त 2020 खां कंहिं अथेंटिक माण्हू ॻाल्हि कई आहे गवर्नमेंट, पर 2022 खां पोइ जेके रिटायर करे विया आहिनि उन्हनि जी पेंशन जी बि तयारी आहे। ऐं जेके खणनि था, 2 लख आहे त लख कयो, लख थो खणे त 50,000, इहा बि तयारी आहे। पंजाब हिते सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो कयो त 1/7/2024 खां पोइ जेको अपॉइंटमेंट आहे उनजे लाइ हिकिड़ो पूल ठहंदो, उनजी सैलरी मां 3% कटे उन पूल में गवर्नमेंट हिकिड़ो ॾींदी। उहो अमाउंट जॾहिं रिटायर थींदो भरी भरी ॾींदासीं, पेंशन न ॾींदासीं। हा, तव्हां असांखे टर्म्स कंडीशन ॿुधायो आहे, तव्हां इहो फ़ैसिलो कयो आहे, 6 महीना अॻे ॿुधायो पोइ असां हीउ फ़ैसिलो करणु वञी रहिया आहियूं, असांजी मर्ज़ी आहे। तव्हां असां गवर्नमेंट जी नौकिरी छो एक्सेप्ट कंदा? सिर्फ़ु हिकिड़े शर्त ते त असांजी पेंशन ऐं ग्रेजुएटी सिक्योर आहे। जेसिताईं मुलाज़िम ज़िंदा पेंशन खणंदो, फोत थी हुनजी मिसिस खणंदी, हुनजो औलाद खणंदो, ऐं हुनजी धीअ खे वञो खे। बाक़ी ॿियो गवर्नमेंट में नंढे मुलाज़िम खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ो चार्ज, को चार्ज न। इहे सभु शयूं ख़तमु थी।
नई अपॉइंटमेंट थींदड़ स्पेशली एजुकेशन में जेके PSC ऐं JESC थिया आहिनि हे जेको रोज़ मिनिस्टर साहब पियो थो मीडिया ते ट्रप ते 93,000 कया अथमि एतिरा कया अथमि इन्हनि ग़रीबनि खे 10 साल 15-20 साल खां पोइ रुपयो न मिलंदो। इहे ज़िलनि ते तालुकनि ते वञी इहो मैसेज हलायो, पंहिंजूं मीटिंग पंहिंजूं कन्वेंशन कयो। हिकिड़ा चवनि था त हिननि सीनियर जो मसइलो असांखे तकलीफ़ ई कोन्हे। हे सॼे कुटुंब जे ख़िलाफ़ सॼी मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ फैसलो उनजे करे इहो सीनियर जूनियर जो चकर बि ख़तमु कराए उन्हनि दोस्तनि ताईं नौजवाननि ताईं इहो मैसेज पहुचाए त बाबा तव्हां सां अञा वधीक ज़्यादती थी सभिनी ताईं इहो मैसेज पहुचाए। IMF पाकिस्तान गवर्नमेंट खे चयो त पंहिंजा शाही ख़र्च घटाए, फरमाइशी प्रोग्राम घटाए, इहे हिदायत उहे हिदायतूं सिर्फ़ु सिंध सूबे लाइ छो? हा जेकॾहिं असांजी पेंशन ते कटौती आहे त पोइ तव्हां मिनिस्टरनि जूं सिंध कैबिनेट 400% पघारूं छो वधायूं 2 महीना अॻे? 2 ॾींहं अॻे तव्हां असेंबली मेंबरनि जूं सिंध असेंबली मेंबरनि जूं 200% सैलरी वधायूं। हिकु आईलेटेड थाफियल वो पाण अताई डॉक्टर सॾींदा आहियूं, अताई MBA, अताई MA 200%। जेकॾहिं मुल्क ग़रीब आहे, मुआशी बहरान आहे, IMF चए थी त भाई शाही ख़र्च घटाए त उहे सिर्फ़ु असांजी कटौती थिए। इहे सिर्फ़ु तव्हां असां ज़्यादती करे पंहिंजो सिस्टम जारी रखंदा। क़ौमी असेंबली जे स्पीकर जी 600% पघार वधी, सेनेट जे चेयरमैन जी 600%, क़ौमी असेंबली जा मेंबर उहे सिंध सां बिलांग न आहिनि छा जिन खे तव्हां असां वोट कयो, उन्हनि जी 600% वधी। अॼु छो उहे चुप आहिनि, छो ख़ामोश आहिनि, छो सिंध असेंबली जा मेंबर ख़ामोश आहिनि जिन खे असां वोट कयो? उहे छो असांजे आवाज़ नथा उथारनि? छो MLA सिंध जा ख़ामोश आहिनि, छो नथा रड़कनि त बाबा सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म छो? हा तव्हांखे MP MLA सीट प्यारी आहे, मथां खां वॾो तव्हां खां टिकट खसे वञे। असांजो फ्यूचर तबाह असांखे कंहिंजी परवाह कोन्हे। भली तव्हांजो टिकटूं प्यारियूं पर यादि रखो सिंध असेंबली जा मेंबर तव्हांखे सिंध जे हिननि सभिनी ॻोठनि खे में अचिणो वरी असां पंहिंजे वक़्त खे मुड़िस सां मोड़ींदासीं। तव्हांखे घिटियुनि खे अचणु न ॾींदो। जे मुलाज़िम दुश्मन फैसलनि में उन्हनि कंदड़नि सां गॾु बीठो त रोटी कपिड़ा मकान जे नाले ते अमल कयो। बिलाल भुट्टे साहब खे अपील था कयूं त हे सिंध गवर्नमेंट तव्हांजे मंसूबे जे ख़िलाफ़ थी कमु करे, तव्हां छो ख़ामोश हो? सिंध जे माण्हू सां जो ज़ुल्म आहे, तव्हां छो ख़ामोश हो? उनजे करे अञा वक़्तु सिंध गवर्नमेंट लाइ न वियो आहे। जॾहिं असां इंतिहा ते पहुतासीं, जॾहिं कफ़न ॿधोसीं त पोइ जॾहिं असांखे को मारणु आयो त पोइ असां पंहिंजे दिफ़ा लाइ ॿिए खे मारे सघूं। उन सां न तव्हां पंहिंजे ज़िलनि में मुतारिफ़ थी वञो। हर तंज़ीम पंहिंजे जनरल बॉडीज़ करे, तालुका पंहिंजे तालुकनि में हर तंज़ीम पंहिंजूं जनरल बॉडीज़ करे पंहिंजे माण्हुनि खे सम्झायो। उन्हनि खे चओ त तव्हां था चओ त मुंहिंजी उमिरि 30 साल आहे, हे मार खाए थो 50 साल खां मथे वारो, मूंखे अञा नौकिरी 30 साल करणी आहे, मां छो निकिरां? उनखे सम्झायो त न, 30 साल घणो पीरियड आहे, 5-6 साल खां पोइ तुंहिंजे लाइ बि फ़ैसिलो अची वियो। ही वक़्तु आहे निकिरण जो। इहा अवेयरनेस माण्हुनि में कयो। हितां असां तव्हां 30 जून ते हिकिड़ो वॾी लेवल जो प्रोटेस्ट कयो। उहा ॿी ॻाल्हि आहे त सरकार जे कन ते जूं न चुड़ी हज़ारे माण्हू, पर उहे हज़ारे माण्हू को शाम जो वापसी छो था कयो? 4 बजे से असांखे घर वञिणो आहे। पोइ मसइलो कीअं थिए? जॾहिं तव्हां पंहिंजो फ्यूचर बचाइणु चाहियो था, बिलियन ऑफ रुपीज़ जी डिमांड कयो था, पोइ कुझु त कुर्बानी तव्हां असांखे ॾियणी पवंदी। ही डिवीज़न में मुतारिफ़ करण खां पोइ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी लीडरशिप फ़ैसिलो कंदी आखिरी डिवीज़न जे प्रोग्राम में फर्दर शेड्यूल। तव्हांखे गुज़ारिश आहे कि सभिनी वर्करनि खे, सभिनी मेंबरनि खे, सभिनी तंज़ीमुनि जे लीडरनि खे त बाबा मुतारिफ़ थी जेको बि सी जो शेड्यूल निकिरे उन ते हर माण्हू निकिरी पए। इहो केरु न सम्झे। जेके असां जे वॾड़नि जूं ॻाल्हियूं किताबनि में कहावतूं इहे ग़लति कोन्हनि। कहावत आहे हिकिड़ी जेके बादशाह जी न्याणी जी शादी, हुन चयो त मूंखे छमण खीर खपे। पोइ वज़ीर खे चई बाबा हे सॼी मुंहिंजी रहत खे चई छॾ। हर माण्हू दिलो खणी चए बाबा हिते वॾा टप रखो, छमण खीर खपे।
हाजी अशरफ सोचो तो पानी जो दिलो भरे तो वञा हेॾी सारी बादशाही आहे मुंहुं जो पानी लिकी वियो हिदायत साईं लाशारी साहिब पानी जो दिलो भरियो दादा ॿिया खीर आणींदा बसि सभिनी पाणी आणे छॾियो ऐं पाणी गॾु खीर हुयो ई कोन त मुंहिंजा दोस्तो इहा कहावत तव्हां असांजे अॼु वक़्त जी फ्यूचर जी ज़रूरत आहे त सभु मुतहतियो सभु गॾिजी 6 लख सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि सैलरी होल्डर 4.5 लख मुलाज़िम पेंशन होल्डर असां त पेंशन होल्डर लाइ पिया त उनजी पेंशन 8% छो एटलीस्ट जे असांजो 3% ॾियार आहे त पेंशन होल्डर खे बि 3% पेंशन वधायो इहा डिमांड त 4.5 लख पेंशन होल्डर 6 लख सैलरी खणंदड़ हलूं था 20,000 ये सॼी सिंध में मुक़ररु कयूं था एटलीस्ट 6 ॾींहं कराची हलूं वधीक नालो 2 लख मुलाज़िम हलो 2 लख मुलाज़िम हलो तव्हांजो मसइलो हल न थिए ज़िम्मेवार तव्हांजी क़यादत पर माण्हू 2 लख हलंदा उहे 2 लख तव्हांजी हिन क़यादत जे चवण ते हूंदा 2 ॾींहं रहणो आहे 5 ॾींहं रहणो आहे कफ़न ॿधणो आहे बुख ते वेहणो आहे रोज़ो त रखूं था पंहिंजे औलाद पंहिंजे फ्यूचर पंहिंजे घर जे उन मुआशी बहरान खे ख़तमु करण लाइ जेकॾहिं 3 ॾींहं सिंध जे 2 लख मुलाज़िमनि खे तकलीफ़ अची वई कराची में खणो हा असां लीडर पोइते हटूं गोली जे साम्हूं असां न हुजूं लाठी चार्ज जे साम्हूं असां न हुजूं शेलिंग जे साम्हूं असां न हुजूं पोइ तव्हांखे हक़ आहे लीडर पोइते मार असां था कयूं नो हमेशह जॾहिं असां एहतिजाज कयो आहे त तव्हांजे लीडर पहिरीं सिर्फ़ु शेर पहिरियां लीडर खे तव्हां पोइते हूंदा हाणे उहा रवायत बरक़रार तव्हांजी लीडरशिप रखंदी मां अकेले सिर्फ़ु कुझु कोन्हे मूंसां सभु सीनियर दोस्त गॾु लखे माण्हू गॾु हीअ अलायंस हिकिड़ी कंहिं तंजीम जो कोन्हे हीअ अलायंस सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जंहिंमें सभु डिपार्टमेंट पर सभिनी डिपार्टमेंट खे नेकियत जी सचाई सां निकिरणो पवंदो इहो न चवणो पवंदो त हीअ तंज़ीम 10,000 माण्हू आणे थी मां 100 वेंदुसि लिकी वेंदुसि जॾहिं असां पाण सां ई सचा न हूंदासीं जॾहिं असां पंहिंजे फ़ैसिलनि में मिक्सर कंदासीं मिलावट कंदासीं त सरकार त हुअं ई मिक्सर कयो वेठी सरकार त हुअं ई मिलावट करे तव्हां असांजे हक़ ते दाड़ो वयो वेठी हीअं सिर्फ़ु कन्वेंशन रैली त उते करे छॾीसीं हिन लीडरनि खे कढण जो मक़सदु इहो अॼु जो हिन रीजन जो आवाज़ जेसि ताईं तव्हांजा लीडर कराची ताईं एंड कनि सभिनी रीजन खे त तव्हांजी क़यादत सुभाणे खां ई पंहिंजे ज़िलनि तालुकनि में वञी अहिड़ा कन्वेंशन करे पंहिंजे माण्हुनि खे तयारु कनि उन्हनि खे ॿुधायो बाबा इहो वॾो ज़ुल्म थी वियो हिन नंढिड़ो ज़ुल्म कोन्हे LPR बि ॾींदव पेंशन बि ॾींदव डिसीज़ कोटा हुअं ई तव्हांजी ख़तमु आहे ग्रुप इंश्योरेंस ॾियण लाइ तयारु कोन्हनि मैनुअल फंड DC वटि पैसो आहे कंहिंखे थो मिले ॿुधायो न उहो 2 हिसनि में मिलणो मुलाज़िम फो थियो हुनजी तदफ़ीन जो ख़र्चु उन मां मुलाज़िम जी न्याणी जी शादी आहे मैनुअल फंड जो पैसो हुनखे मिलंदो कंहिंखे थो मिले शादी जे न्याणी जी कई 10,000 अप्लाई करण लाइ 50,000 ख़र्च कई साल खां पोइ 10,000 मिलिया उनजी शादी थी वई उन न्याणी खे औलाद बि थी वई हे असांजो सिस्टम आहे मुल्क नालाइक़ ना आहिनि चाहियल माण्हू जेके पॉलिसी वेठा आहिनि जे तव्हां असांजे हक़नि ते धारे हिन में तव्हां असांजा सभु पंहिंजा माण्हू शामिल पंहिंजा माना सिंध हुकूमत जा करता धरता इहे सभु शामिल आहिनि हाणे सैलाब आयो आहे सिंध हुकूमत जी ईद थी वई आहे तव्हां जिते मर्डर थींदो आहे उतां जे हथ जे पुलिस जे लाइ मर्डर सां हमदर्दी कोन्हे वॾी हमदर्दी थी वेंदी आहे माल फियाद कंदो ॿिनि ते सूबेदार वॾा नाला ॿिया बि शकील ॾे ॾिसी सुञाणींदुसि ॾे ऐं सैलाब हींअर सिंध हुकूमत जी ईद आहे कल्ह 8 मिनिस्टरनि जी लोथ खणी चीफ मिनिस्टर निकितो सखर पहुतो कश्मीर पहुतो घणो ख़र्च थियो तव्हां घणो तव्हां ख़र्च कयो छो न पहिरियां पिरानी था कयो चोरी कट ॾेई माण्हुनि खे मारींदा ॿुधनि भली ॻोठ जीअं 2022 में न ॻोल्हिया अलाह खे मञो निकिरो त ख़ुदा खे मञो जाॻो निंड मां उथो हिननि सां मुंहुं वॾो अटकाइणो आहे त हिन ज़ालमनि सां तव्हां असांखे सीनो ताणे बीहणो पवंदो तॾहिं हिननि खे शिकस्त ॾींदासीं जे न त पोइ असां 5-6 रड़ियूं करे असां ख़ामोश थी वेंदासीं असांजी रड़ जो आवाज़ सगारो कॾहिं थींदो जॾहिं असां लीडरनि जे पोयां 2 लख माण्हू बीहनि ॾिसूं त मुराद अली शाह कीअं नथो अचे प्रेस क्लब ते बिलाल पुटो तव्हां सां ॻाल्हाइणो
के 20,000 माण्हू वठी हलंदो त डिप्टी कमिश्नर न ईंदो तव्हां जीअं माज़ी जी रवायत रही आहे। उनजे करे मुंहिंजा दोस्तो कि तमामु सभिनी तंज़ीमुनि में मेजॉरिटी सीनियर माण्हू जी आहे उहे वञो पंहिंजे तंज़ीमुनि जे माण्हुनि खे मुतार कयो ऐं हर स्कूल हर यूनिट हर ऑफिस मूं कुझु ऑफिसनि ते ॾिठो आहे स्पेशली हिन इरिगेशन कॉलोनी में अचां पियो त ॾाढा ऑफिसनि ते चार डिमांडूं पहिरियां 3 शयूं चौथी असां शामिलु कई आहे अलायंस ते 4 पॉइंटूं कंहिं हिकिड़ी तंज़ीम जो कोई इशू कोन्हे ही इशू सभिनी सिंध जे 6 लख मुलाज़िमनि जा DRA सैलरी इंक्रीज ग्रुप इंश्योरेंस मैनुअल फंड पेंशन रिफॉर्म्स जी आड़ में मुआशी क़तल ख़त्म कयो 100 काल नोटिफिकेशन वापसि 4 असांजूं एजेंडा महिरबानी करे हर ऑफिस जे ॿाहिरां हर स्कूल जे ॿाहिरां जेके बि डिपार्टमेंट जूं जेके बि सिंध हुकूमत जूं एसोसिएशन यूनियन पंहिंजे इदारनि जे ॿाहिरां हिकिड़ो पेना फ्लेक्स ठाराए महिरबानी करे पहिरियां त इहो वॾो मैसेज इहो तव्हां सभु जेके वेठा मेजॉरिटी पीपुल्स पार्टी जे वोट करण वारा माण्हू मेजॉरिटी अकिलत में जेके थोरनि माण्हुनि खे वोट ॿियनि खे करण वारा तव्हां असांजे हथ जे MPA में हिनखे पेर में धकु लॻी पियो किरी पियो ईद ते असां अस्सलाम वालेकुम ईद मुबारक ॾियण वियासीं पार्टी खे मुद्दो मिलियो वॾा हार खणी पहुची वियासीं जॾहिं असां ते लठियूं हलियूं कराची असां जेल में वियासीं असां ते शेलिंग हली उन्हनि मूंखे तव्हांखे फोन करे हमदर्दी एतिरी बि न कई त तव्हां सां एॾी वॾी ज़्यादती तव्हां जेल में लाहियो पंहिंजे हक़ लाइ वियो तव्हां सां एॾी ज़्यादती कई फोन कई छो तव्हां असांखे सोशल बाइकॉट करणु खपे न वञो महिरबानी करे हिन वॾेरनि खे ईद मुबारक कयो ज़रूरत ई कोन्हे मुंहिंजी लाइव स्पीच आहे भली ॿुधनि मूंखे कुझु पंहिंजा अलाह पाक जो मूंखे कंहिं हुकूमत सिंध जे CM चीफ सेक्रेटरी कंहिंजो ॾिनी कोन्हे ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो मिली आहे सदाई कोन मिलंदी जे मां शहीद थियुसि त घटि में घटि मूंखे यादि कंदा हे विड़ियो हो सिंध जे मुलाज़िमत इहो यादि कंदा बसि मुंहिंजी 59 साल एज आहे मुंहिंजी 21 महीना नौकिरी आहे मां त कोन थो सोचां मुंहिंजी कटु लॻी वियो न हे 6 लख माण्हुनि खे कटु लॻो आहे मां पंहिंजे लाइ छो सोचां उनजे करे सोशल बाइकॉट मूंखे कुझु दोस्तनि उन्हनि जे दर ते वञो जिन असांखे गोलियूं लॻियूं हमदर्दी न कई छा उन जे दर ते वञूं हो डिॼनि था त असांजा MPA जी सीट हली वेंदी असांजी पघार इज़त सिर्फ़ु ख़ुदा जे हथ हिननि जे हथ पेंशन उहा खसी अथनि बाक़ी रोज़ ई त मुबारक ॾियण सां मसइलो कोन थींदो सो मां तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुमि बींग ए ब्रदर बींग ए दोस्त सोशल बाइकॉट कयूं हिननि हुकुमराननि जे हिन तकलीफ़ुनि हिननि खे हलाइण वारा ई सभु मुलाज़िम आहिनि स्पेशली उस्ताद हुननि खे प्रोपोज़ल ठाहे ॾियण वारा उस्ताद आहिनि इरिगेशन में ट्रांसफर लोकल गवर्नमेंट जे रेवेन्यू डॉक्टर इन सां गॾु वॾेरनि सां उस्तादनि लिखी था ॾियनि भले रोअण पढ़ लाओ मैसेज फॉरवर्ड थो करे ट्रांसफर थी वई न लिखी ॾियो हिननि खे न प्रोपोज़ल ॾियो पहिरियों त इहो तव्हांजे हथ आहे न इन जी तव्हां परमिशन वठंदासीं या अमेरिका जे सदर त असांखे परमिशन या तव्हां असांजे वस जॾहिं तव्हां असांजो मुस्तक़बिल ख़तमु आहे तव्हां असांखे मुआशी क़तल कयो थो वञे त पोइ आख़िर हाणे कहिड़ी मजबूरी आहे इन्हनि जे पोयां हलण जी का मजबूरी कोन्हे हिते गॾु थियण जो मक़सदु ई हो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी मां स्पेशली सिंध जे सेक्रेटरी सां बिलाल सभिनी तंज़ीमुनि जे लीडरनि खे डिवीज़न जी बॉडीज़ डिस्ट्रिक्ट बॉडीज़ तालुके जी लीडरशिप मर्कज़ी लीडरशिप सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां मिस्टर शहज़ाद अब्बासी हुनजी पूरी टीम सेक्रेटरी जे लाइ सां गॾु जिन सॼो प्रोग्राम अरेंज कयो जिन पंहिंजे लीडर्स खे पंहिंजे दोस्तनि खे भाइरनि खे घुराए ऐं आवाज़ पहुचायो वॾो प्रोटेस्ट रिकॉर्ड करायो मां हे जेके असांजूं भेनरूं सभिनि जे तादाद ईअं कोन्हे त मर्द घणा औरतूं थोरियूं नो इहो आवाज़ सभु इहो लाइव सिंध हुकूमत ॾिसे त इनकलाब कहिड़े पासे अची रहियो आहे भॼण जी चाह मिलेव सदाम गटर में लिखियलु इराक में सदर गटर में लिखियलु ऐं मौजूदा हुकुमरानो अकुल कयो तव्हांजे लाइ इहो वक़्तु अचण वारो ओपन था करे वक़्तु अचण वारो आहे ऐं ईंदो तव्हां लाइ पोइ लिखण जी जाइ न मिलंदी आहे हीउ फ़ैसिलो कंहिं बि मार्शल एडमिनिस्ट्रेटर न कयो आइन मोतल रहियो 10 साल मार्शल एडमिनिस्ट्रेटर रहिया चीफ ऑफ आर्मी स्टाफ सदर पाकिस्तान रहिया अहिड़ो मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो उन्हनि बि न कयो कंहिं डिक्टेटर वज़ीर आज़म बि न कयो कंहिं कयो
अवामी हुकूमत जो नालो वठंदड़ पीपुल्स पार्टी ही ज़ुल्म उन्हनि कयो आहे मुशरफ ज़िया जे ज़ुल्म सां ज़ुल्म कोन थियो आहे जंहिंखे सदाईं चवंदा कोड़ा आहिनि हो कोड़ा बि हाणे जेल में बंदि कंदा माण्हू बची वेंदो हीउ हिननि अहिड़ो कोड़ो हयो आहे जो फॉरएवर पार्ट ख़तमु थी वियो अहिड़ो कोड़ो आहे अचो हिन कोड़े खे ख़तमु कयो मां तव्हां इंतिहाई मशहूरु आहियां पंहिंजी पूरी लीडरशिप जो मां ओतिरा वक़्तु गस्टा जो कारकुन आहियां मुंहिंजो पहिरीं शनाख्त गस्टा जीअं जीअं ॿियनि तंज़ीमुनि जी पोइ बुज़ुर्ग थी अॻिते वधियासीं मां उस्ताद न हुजां गस्टा न हुजां न वरी मां सीम हुजां तंहिंजे करे सी जे प्लेटफॉर्म ते मूं सभिनी खे अपील कई पर गस्टा जे प्लेटफॉर्म ते मां सेकेंडरी टीचरनि खे इहा अपील थो कयां त इहो न सम्झिजो त अलायंस ॿियूं तंज़ीमूं 5000 10,000 20,000 आणी असां थोरा वञूं न गस्टा वारनि खे स्पेशली रुकेस कया बीइंग ए ब्रदर 100% हिकिड़ो माण्हू न रहे 100% जेकॾहिं तव्हां पहिरियों पटको ॿधायो पोइ सी पटको ॿधायो सी वारनि खे अपील मूं कई सी जी लीडरशिप पंहिंजी जेका बि पेरेंट एसोसिएशन आहे सी जी लीडरशिप उन्हनि खे अपील कई हिते खोड़ सारी तंज़ीमुनि जी मर्कज़ी क़यादत जी पहिरियों ॾींहुं आहे सखर मुई गर्मी आहे पाण सर्दी गर्मी जा होशियारो लोकल लीडरशिप आहे ज़िले डिवीज़न ऐं यकीनन हीअ अञा शुरूआत आहे त उनजे करे जॾहिं सभु आवाज़ इहो वणंदा रेवेन्यू जो 100% एरीगेशन जो 100% लोकल गवर्नमेंट आपका सब्सा ग्वास कस्टा पेटेल ऐं लेडी हेल्थ वर्कर यंग डॉक्टर्स पाकिस्तान पैरामेडिकल जेके जेके खोड़ सारियूं तंज़ीमूं अवतार एसोसिएशन इहे सभु जॾहिं निकिरी पिया हिननि जो सिस्टम बंदि थी वियो असां वटि ॿ ऑप्शन अथव फेसिलो लीडरशिप कंदी ॿ ऑप्शन आहिनि सिंध गवर्नमेंट खे झुकाइण लाइ ॿ ऑप्शन आहिनि हिकु त हिकु ॾींहं जो हाणे तालाबंदी जो मैसेज हो असां कॾहिं बि नथा चयूं त तालाबंदी थी ही भली केरु ज़िम्मेवार हुजनि चीफ सेक्रेटरी सिंध केरु ज़िम्मेवार हुजे असां ज़िम्मेवार मुलाज़िमो असां कॾहिं बि न सोचियो त तालाबंदी मजबूर थी जॾहिं फ्यूचर ख़तमु असांजे औलाद जो फ्यूचर ख़तमु आहे उहो फेसबुक जी दानश्वर लिखंदा इदारा बंदि करे लखे ॿारनि जो फ्यूचर ख़तमु थियो अड़े असांजा ॿार काॾे वेंदा इन्हनि सां मां कहिड़ी ज़्यादती कई इन्हनि खे छॾे उनजे करे कराची जो शेड्यूल केतिरा ॾींहं थींदो उनजी तयारी पटि अञा कराची जी तयारी लाइ अञा ईंदासीं त कफन पोश कीअं थियणो पवंदो ऐं तालाबंदी जा खोड़ ॾींहं अञा अची सघनि था हाणे हिकु ॾींहुं न थींदो मां त चऊं जंहिंजे 2 लख मुलाज़िम कराची तव्हां 2 लख ॾिजो मां तव्हांजी अॻुवाणी कंदुसि सीएम हाउस जी गेट खे तालो खणी हलंदासीं हणंदासीं केरु अॻियां न ईंदो 2 लख माण्हू अॻियां केरु न ईंदो जॾहिं तव्हां मुदत थींदो हिन मुल्क जो सिस्टम 30 जून पढ़ियल लिखियल माण्हुनि खे आले ते माण्हुनि खे जेल में विझी 16 जा एक्सपायर शेल हणी लठियूं हलायूं वाटर कैन हलायूं महीने खां पोइ सिंध पार हैदराबाद बार जे तरफ़ां वकीलनि रैली कढी कराची प्रेस क्लब सीएम हाउस ताईं मरी विया पुलिस वारा पुलिस जी ग्रेजुएटी लाइ विड़ऊं था पुलिस जी पेंशन लाइ तव्हां सां विड़ऊं था हुई कंहिंखे जरूरत कंहिं वकील खे लठ ॾियूं को शेल लॻो को वाटर कैन जो इस्तेमालु थियो सीएम हाउस विया हुन गेट ते मुर्तदा बहाव आयो जंहिं चार डिमांड वरितो जेकॾहिं असां सीएम हाउस ईंदासीं त सीएम हाउस जो शुरू वठींदासीं हे जेके खीर जूं नदियूं साईं मुराद जा आहिनि भई खीर भरींदासीं असांजो प्रोटेस्ट महत्व हो त सीएम हाउस जे ॿाहिरां अचो तव्हां 4 डिमांड वठो मक़सदु इहो आहे न हे सभु सीएम हाउस वटे वेंदासीं पोइ तव्हां वकीलनि ते शेलिंग कयो आहे त ख़बर पई आहे न छो न कयो उहो हिकिड़ो कराची जो आहे जेको इहो गटरनि जे टपनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी हॉल जा जेके कवर आहिनि उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी तहरीक हलाई छा नालो उन सीएम हाउस जे ॿाहिरां गंद किचरे गाॾियूं भरियूं हारायूं उते अवामी हुकूमत चुप अवामी हुकूमत शींहं तव्हां असांजे लाइ जिन असां हिनखे वोट करायो तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू अलाह सभिनी ख़ुशि रखंदो मैसेज इहो अथव त बाबा तयारी पकड़ियो ऐं तयारी कयो वॾी महिरबानी थैंक यू